नाज़िम विप माथलो में हथियारबंद नौजवान की गोलियों हणी कत्ल कर चुका है। तफ़सील वधिक मालूम किथा कासिम कलवड़का जी। कासिम जी, मीरपुर माथलो में बदअमनी जो राज जेको आहे उहो बरक़रार आहे। गुज़िरियल राति कोलाची बिरादरी जा घर आहिनि कोसर कॉलोनी में, जिते हथियार बननि का करे उते घर धणी जेको आहे इबरार कोलाची खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो, जंहिंखे मीरपुर माथलो DHQ अस्पताल आंदो वियो, जितां रेफर करे रहीम यार मोकिलियो वियो। 3 गोलियूं संदसि सीने में ऐं पंहिंजो जंघनि में गोलियूं लॻल हुयूं, जंहिंजे करे हू ज़ख़्मनि जा ताब न सां हू रहीम यार में फोत थी वियो। कोलाची बिरादरी जे माण्हुनि मक़सूद कोलाची, सदाम कोलाची, आमिर कोलाची जी अॻवानी में बदअमनी जे ख़िलाफ़ SSP ऑफिस मीरपुर माथलो अॻियां एहतजाजी धरणो लॻाए वेठल आहिनि ऐं बदअमनी जे ख़िलाफ़ नारेबाज़ी करे रहिया आहिनि ऐं SHO मीरपुर माथलो खे हटाइण जो मुतालबो करे रहिया आहिनि। उन्हनि IG सिंध ऐं DIG सखर का मुतालबो कयो आहे त मीरपुर माथले मां बदअमनी ख़त्म करे जेके इबरार कोलाची जा जेके कातिल आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि। जी कासिम, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील का आगाह करण जे लाइ।